बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो आल पाकिस्तान गोला बुलेदी न्यूज़। मां आहियां अव्हांजो पंहिंजो जहांगीर अहमद गोलो। सभ खां पहिरियों हिन प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं रब जल जलालहू अमन वालहू जे प्यारे नाले सां, जेको बाजारो ऐं रहम कंदड़ आहे। सभिनी दोस्तनि खे सिक भरियो सलाम। जिते बि हुजो शला आबाद हुजो, खिलंदा रहो, मुरकंदा रहो पंहिंजे प्यारनि सां, दिली दोस्त घर वारनि सां। अॼु प्रोग्राम जा महिमान आहिनि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि हाजी नूर हसन ख़ान गोला बुलेदी साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मुंहिंजा प्यारा ब्रदर। खां पहिरियों त नूर हसन भाउ तव्हांखे हिन चैनल जूं लख लख मुबारक हुजनि जो त हीउ चैनल आल पाकिस्तान गोला बुलेदी न्यूज़ जे नाले सां बणियो आहे। इन जे लाइ तव्हांखे लख लख मुबारकूं ऐं तव्हांजा असीं शुक्रगुज़ार आहियूं जो हिन प्रोग्राम में तव्हां असांखे टाइम ॾिनो, हिन प्रोग्राम में जॉइन थिया आहियो। ऐं असांजो पहिरियों ई प्रोग्राम हूंदो, इंशाअल्लाह ज़रूरी असांजो प्रोग्राम कामयाबु थींदो। ऐं हाणे असीं सुवाल तव्हां खां पुछंदासीं, ज़रूरु तव्हां जवाबु ॾींदा। ख़ैर मुबारक मुंहिंजा प्यारा ब्रदर जहांगीर ख़ान, वरी महिरबानी, अल्लाह सां तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांखे बि इन चैनल जूं लख लख मुबारक हुजनि। ख़ैर मुबारक सर, तव्हांखे बि मुबारक हुजनि। सभ खां पहिरियों सर आउं सुवालु कंदुमि सर, जेको तव्हां ही आल पाकिस्तान गोला बुलेदी न्यूज़ चैनल बणायो आहे, इन जो मक़सदु छा आहे? छो त इन जी शुरूआति व्हाट्सएप जे ग्रुप मां थी रही आहे, जेको आल पाकिस्तान गोला बुलेदी न्यूज़ में 158 दोस्त हसीन और जमील मौजूदु आहिनि। ऐं उन्हनि जे बारे में तव्हां छा राय ॾींदो? ऐं उन खां अलावा तव्हांजो छा मक़सदु हूंदो ऐं हिन पेज जो बनाइण, इहो बि असांखे ॿुधाइजो सर। जहांगीर भाउ, तमामु दुरुस्त तव्हां सुवाल बि कयो आहे, ख़ासि करे तव्हां पाण जवाब बि ॾिनो आहे कि हसीन, जमील और तमामु ख़ूबसूरत असांजे क़ौम जा असांजे हिन चैनल सां बि गॾु आहिनि, असांजे इतिहाद गोला बुलेदी इतिहाद सां बि गॾु आहिनि। और मुंहिंजो पैगाम पंहिंजे मारूड़नि, पंहिंजे क़ौम वारनि जे लाइ इहो ई आहे कि पंहिंजे क़ौम जी सार लहणु और पंहिंजे क़ौम खे गॾु करणु, यकजहती में साथ ॾियणु और पंहिंजे क़ौम जी सार लहणु, पंहिंजे क़ौम जे ॾुखे सुखे में। अगरि मां पंहिंजे क़ौम वारनि खे इहो ई ॿुधाईंदुसि कि तव्हां इतिहाद जे तक़ाज़े सां आयो, सिर्फ़ु ईअं न सम्झो त मुंहिंजी हैसियत कुझु न आहे। कुझु अहिड़ा दोस्त पंहिंजे ज़हनी मुतासिर थींदा आहिनि कि भाई मूंखे कुझु बि न आहे, मां छा मदद करे सघां थो। न, मुंहिंजो उन जे लाइ बि हिकिड़ो सुवालु आहे कि मुंहिंजा प्यारा भाउ, हिकु भेरो तूं उथी त ॾिस, हिकु भेरो तूं निकिरी त ॾिस, पंहिंजे क़ौम जी ख़िदमत कर, असां सभु तोसां गॾु आहियूं। मुंहिंजो पैगाम पंहिंजे क़ौम वारनि जे लाइ, ख़ासि करे पंहिंजे ऑफिसरनि जे लाइ आहे। उन्हनि जा नाला बि नथो वठां, शायदि उहे सम्झी सघनि था, जेके पंहिंजे क़ौम जे लाइ जहांगीर भाउ पंहिंजे रातियो ॾींहुं हिकु कयूं वेठा आहिनि। मुंहिंजो पैगाम वरी बि उन्हनि जे लाइ इहो ई आहे कि महिनत सभिनी जो मथां फ़र्ज़ु आहे। सिर्फ़ु हाजी नूर हसन हिकु ई महिनत नथो करे सघे, अव्हां बि हाजी नूर हसन वांगुरु थी ॾेखारियो, पंहिंजे क़ौम सां सचाई मुख़लिसी सां पेश अचो और कोशिशि कयो ताकि पंहिंजे क़ौम जी हर ॾुखे घड़ी में उन सां मदद में असां शिरकत कयूं। दादा साईं, ये जेको इतिहाद आल पाकिस्तान गोला बुलेदी न्यूज़ तव्हां बणायो आहे, हिन जो मक़सदु कहिड़े ख़्याल सां, हिन जो मक़सदु कीअं बणायो आहे? पूरे पाकिस्तान जा दोस्त हिन पेज में आंदा आहिनि, चाहे सिंध, बलूचिस्तान, ख़ासि पंजाब जा दोस्त तव्हां हिन में गॾु कया आहिनि। इन लाइ तव्हांखे वॾी महिनत करणी पई हूंदी, जेको तव्हांजो पेज 158 मेंबर मौजूदु आहिनि। इन खां अलावा ॾींहों ॾींहुं तव्हांजे पेज में वधीक दोस्त शामिलु थियनि था। इन जो मक़सदु छा आहे, इहो असांखे ॿुधाइजो सर। तमामु सुठो सुवालु मुंहिंजा प्यारा ब्रदर जहांगीर ख़ान, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। असल में मुंहिंजा भाउ, चैनल जो मक़सदु इहो ई आहे कि असांजी पूरी क़ौम जिथे किथे रहे थी पई, उन्हनि जी हिकु ख़बर असां ताईं पहुचे। और असांजे इतिहाद जो मक़सदु इहो आहे कि असां इतिहाद में आहियूं, असांखे ॾुख सुख जी ख़बर पइजी वञे थी। और जिथे मसइलो पेश अचे थो, ख़ासि करे हीअ असांजो इतिहाद नाजाइज़ी, असांजी क़ौम सां नाजाइज़ी घणी थिए थी, इन जे हवाले सां ही न्यूज़ बि असां जेको आहे सो त पंहिंजे प्यारनि जे सलाह मशवरे सां ही न्यूज़ बि पंहिंजे क़ौम जे अंडर सां ही असांजो कमु कंदो। और इंशाअल्लाह ताला किथे बि असांजी क़ौम खे तकलीफ़ ईंदी, इंशाअल्लाह अल्लाह जे हुकुम सां हिन न्यूज़ वारे सां
और असां सां राब्तो कंदा। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे क़ौम सां हूअं ई असां पंहिंजे क़ौम जा ख़ादिम आहियूं। इंशाअल्लाह ताला बाद में भी पंहिंजे क़ौम जी ख़बर हिन न्यूज़ ताईं पहुचाईंदासीं। जी जी वॾी महिरबानी सर। इन खां अलावा ॿियो बि सुवालु आहे त जेको तव्हां इहे आल पाकिस्तान गोला बुलेदी जेको पेज ठाहियो आहे, इन में सिर्फ़ु असांजी क़ौम गोला लाइ इहे न्यूज़ हलंदो या ॿी जेके आल पाकिस्तान गोला बुलेदी में 110 पाड़ा शामिल आहिनि, हीअ न्यूज़ उन्हनि लाइ बि कमु कंदो या छा? छो त इन चैनल जा डायरेक्ट तव्हां ई आहियो, इहो बि असांखे वाज़े कजो। अदा साईं, इहो बि तव्हांजो सुवालु तमामु सुठो आहे। जो असल में मक़सदु इहो आहे कि मां पंहिंजे वालिद साहब जे मिशन खे ॾिठो आहे और चारई सूबा पाकिस्तान जा मां घुमियो आहियां कि जिथे वियो आहियां त मुंहिंजे वालिद साहब जी हिकु वॾी ॻाल्हि हुई। जंहिं वक़्तु मां नंढो हुयुसि, मुंहिंजो वालिद साहब पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कई आहे और क़ुर्बानी बि पंहिंजे क़ौम जे मथां ॾेई वियो। और असल मुंहिंजो मक़सदु इहो आहे कि जेको हे दौरु हले थो पियो त असां ॾुख सुख जे लाइ हिकिड़ो पंहिंजो पेज ठाहियो आहे, पाकिस्तान गोला बुलेदी इतिहाद। उन सां गॾोगॾु हाणे हीअ असांजो न्यूज़ बि इंशाअल्लाह ताला पूरे बुलेदी क़ौम जे कमु ईंदो। असां गोला बुलेदी आहियूं और बाक़ी भी काफ़ी दीगर 110 पाड़ा आहिनि। 110 पाड़ा आहिनि जेके असांजे बुलेदी सां शामिल आहिनि। ही असांजो न्यूज़ इंशाअल्लाह ताला सभु बुलेदी क़ौम जी हर ॾुख सुख जी ख़बर ॾींदो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो ई आहे मुंहिंजा भाउ के इंशाअल्लाह ताला मां पंहिंजे वालिद साहब जे मिशन खे पूरो कंदुसि और पंजाब ताईं असांखे कंहिंखे बि ख़बर न हुजे पई त असांजी का गोला क़ौम रहे थी। जेतिरो असां पाण खे सिंध में सम्झूं था त असांजी गोला क़ौम एतिरी आहे, बलूचिस्तान वारा सम्झूं था त पंजाब में बि इन खां वधीक, असां खां वधीक उते बि असांजी क़ौम रहे थी। अदा साईं, मुंहिंजो इहो ई मिशन आहे कि मां पंहिंजे वालिद साहब जे मिशन खे पूरो कयां और दोस्तनि सां बि इहा ई उमेदु रखां थो त इंशाअल्लाह ताला उहे पाण बि पंहिंजे हिकिड़े क़ौम परस्त, पंहिंजे मुख़लिस जेको पंहिंजी क़ौम ते आछ बि न ॾिठो हो, इंशाअल्लाह ताला उहे बि मदद कंदा और इंशाअल्लाह ताला सभई हाजी नूर हसन थी ॾेखारींदा और इंशाअल्लाह ताला पंहिंजे क़ौम जी हर ॾुख सुख जी ख़बर सां और जंहिंजी जेतिरी थी सघे, अगर चाहे बलूचिस्तान में या पंजाब में को मसलो पेश अचे, इंशाअल्लाह ताला मूंखे यकीन आहे त असांजा भाउर उते इन मसइलनि खे जल्दी फौरी तौर ते संभाले वठंदा। वॾी महिरबानी अदा नूर हसन भाउ जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। जेकॾहिं असांजो इहो वीडियो पसंदि आयो आहे त ज़रूरु कमेंट में जवाबु ॾिजो। इन सां गॾु हाजी नूर हसन ख़ान गोला बुलेदी ऐं जहांगीर अहमद खे ॾींदा इजाज़त। जिते बि हुजो शल आबाद हुजो, अल्लाह निगहबान।